सोबदेरो तालके जे रहवासी अज़ीम शेख दाहिंदे चयो त मूंसां नसूरो ज़ुल्म थी रहियो आहे। करप्ट तरीन सब रजिस्ट्रार क्लार्क फैसल इस्माइल शेख ऐं मज़हर रातपर उर्फ ट्रेडू रेवेन्यू खाते गंबट में मिली भगत करे मूं मिसकीन ॾाह लख रुपया भवाइण लॻा। हुन चयो त हिननि करप्ट ऑफिसरनि जी ऑफिस राति जो 12 वॻे ताईं बि खुलियल रहंदी आहे। हिननि रिश्वत जो बाज़ार खे एतिरो त गरम रखियो आहे जो अॼु मूंखां पंहिंजे जाइज़ खाते जी नकल कापी जा 5 लख रुपया रिश्वत तौर वठी मूंखे सिर्फ़ सर्टिफिकेट जी कापी ॾिनी आहे। मुतासिर जो चवणु आहे त मुंहिंजो जाइज़ खातो आहे, पोइ बि असल कागज़ात ॾियण जे बहाने रिश्वत तौर 5 लख रुपया घुरी वरिता विया आहिनि। मुतासिर अज़ीम शेख जो चवणु आहे त अगरि मुंहिंजो जाइज़ मसइलो हल न थियो त रेवेन्यू बोर्ड गंबट जे ऑफिस जे अॻियां पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। मुंहिंजे मौत जा ज़िम्मेवार था हयात सब रजिस्ट्रार क्लार्क फैसल इस्माइल शेख, सब रजिस्ट्रार क्लार्क मज़हर रातपर उर्फ ट्रेडू हूंदा। उतां जे रहवासिन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, मिनिस्टर रेवेन्यू खाते जो सीनियर मेंबर ऑफ बोर्ड रेवेन्यू ज़ाहिद अब्बासी, मेंबर मोहम्मद अब्बास बलोच ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त हिन मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची